तव्हां भाउरनि में या वालिद साहब जो जेतिरो औलाद हो तव्हांखे ॻाइण जो शौक़ु हो या ॿियनि खे? ॿियनि कोन्हे शौक़ु साईं। ॿिया घणा भाउर तव्हां? ॿिया मुंहिंजा 2 भाउर आहिनि, ॿियो मां आहियां। उहो छा कनि? उनखे बि पंहिंजी ज़मीनदारी आहे, अलाह जी महिरबानी आहे। अच्छा जी माशाअल्लाह। उन्हनि जो ॻाइण वॼाइण ॾाढो कोन्हे। दोस्तों इन इंटरव्यू में उस्ताद जलाल चैन माना खोड़ सारियूं ॻाल्हियूं ॿुधायूं, पंहिंजे फ़न जे बारे में ॿुधायूं, पंहिंजे कला जे बारे में ॿुधायूं ऐं पंहिंजी ज़ाती शख़्सियत जे बारे में ॿुधायूं, पंहिंजे घरेलू ज़िंदगी जे बारे में ॿुधायूं। त हुनजा जेके भाइर आहिनि उहे त माना ज़मीदारो कंदा आहिनि, पंहिंजी बनी ॿारो आहे उहो कंदा आहिनि। ॻाइण जो कंहिंखे शौक़ु न आहे। उस्ताद जलाल चैन ॿुधायो त मुंहिंजा 2 भाइर आहिनि, उहे ज़मीदारी कंदा आहिनि, पंहिंजी बनी आहे, बसि उहो ॻाईंदा न आहिनि, शौक़ु रुॻो मूंखे आहे। वालिद साहब वैसे वो आदि मानो वो तो मुझे कावर बो पहिरियां त न ॻाल्हि सही ॻाल्हि आहे। सही त बाबा असांजो राग सां छा ऐं तूं राग न ॻा। पोइ असां उस्ताद पंहिंजे पीउ खां लिकी ॻाईंदो हुउसि। पोइ असांजे पासे हिकिड़ो मेलो थियो, उन मेले में मूं वञी ॻायो। हुते त शाम जो ख़ल्क मोटी मेले खां त असांजो ॻोठ आहे रस्ते जे भरिसां। त जेको माण्हू बाबे खे ॾिसे न त उहो चवे त हाजी तुंहिंजे मेलो खयो, तुंहिंजे पुट खयो। सॼे मेले में रुॻो जलाल जलाल हुई। मां त 3 ॾींहं ते ॻायो, पर 3 ॾींहंनि खां पोइ जो मां घर आयुमि त थोरो डिॼंदो आयुमि त बाबो साईं अलाए छा चवंदो। त सियारो बाह ते वेठो, मां अची पेरे पियो मां त मूंखे पुठी त हथ हणी मूंखे चए त हाणे तूं भली वञी ॻा। छो त औलाद जी माइट नेकी ॿुधंदो आहे त ख़ुशि थींदो आहे। सही आहे की हाणे तोखे झलण आहे, हाणे तूं भली वञी ॻा। त मूं पुछियो बाबे साईं, बाबा साईं तव्हांखे इहो कीअं ख़्यालु आयो? चई त जेके माण्हू मोटनि पिया उहे चवनि पिया त मेलो खयो त तुंहिंजो पुटु खयो। अच्छा पोइ असां अलाह जी महिरबानी थी बाबे साईं उन खां पोइ मूंखे इजाज़त ॾिनो त पहिरियां उन खां लिकी ॻाईंदो हुउमि। पोइ हाजी साहब कॾहिं रूबरू बि तव्हांखे? हा ॿुधाई रूबरू। हा पोइ बसि पोइ त ख़ुशि पियो थिए, हाणे माइट त ख़ुशि थींदो न। हलो शुक्र आहे, बुज़ुर्ग वॾा राज़ी थिया। पोइ मेले में सभिनि माण्हुनि चयो त बाबा जेको कलाम जेको ॻायो न हाजी उहो तुंहिंजो पुटु ॻायो, मेलो तुंहिंजो पुटु खटे वियो। बसि घणो तव्हां जलाल ॻायो माशाअल्लाह, घणी शोहरत बि तव्हांखे हासिल थी। जी साईं। कीअं था सम्झो त 1973 खां अॻु में हिकिड़ी अजीब दुनिया हुई तव्हांजी? जी साईं। हा जी। उन खां पोइ फनकारनि जे टोले में आयो, तव्हां ॻाइण वॼाइण सां तव्हांजो वास्तो थियो। ज़िंदगी जी तब्दीली कीअं महसूसु कयो? ऐं बसि ॾाढा अलाह जा एहसान मञियासीं। छो त पहिरियां त दुनिया में गर्क हुआसीं न, पोइ त दुनिया में ज़ाहिर थियासीं, निर्वाह थियासीं। ख़ुदा बुरनि कमनि खां बचायो, सभु कंहिंसां सुठनि दोस्तनि सां वास्तो रहियो, तोसां रहियो, ॿिए सां रहियो, त पोइ वरी सुठी लेवल ते अची वियासीं। पहिरियां त वरी ॿी लेवल ते हुआसीं। हू संगत जेका अॻु में हुई ॻाइण वॼाइण खां अॻु में, हू एतिराज़ न पिया कनि? पहिरियों त एतिराज़ कयो, पर हाणे त मिंथूं कंदा त असांजी शादी हली आहे। हा पहिरियों त एतिराज़ कंदा, पोइ उन्हनि खे हिदायत नथा कयो तव्हां? न हाणे त हिदायत उहे असांजे जेके टेम वारा उहे त बसि करे नवां। जी जी। दोस्तों उस्ताद जलाल चैन उहो रागी, उहो फनकार, उहो कलाकार हो जंहिंखे माण्हू दिलि सां मोहबत पिया कनि, दिलि सां चाहिनि पिया, मोहबतूं ॾियनि पिया। ऐं जिथे वञे पियो उस्ताद जलाल चैन खे मोहबतूं ॾियनि पिया। उस्ताद जलाल चैन को माना फ़न जो बुखियो न हो, न पैसनि जो बुखियो हो। उस्ताद जलाल चैन खे रेडियो पाकिस्तान वारनि घुरायो त बाबा असां जो कलाम हलंदो त असांजे रेडियो खे बि ॿुधंदा, ऐं उस्ताद जलाल चैन जो इंटरव्यू हलाईंदासीं त रेडियो खे जेको आवाम घटि थी ॿुधे त वधीक ॿुधंदी। पोइ रेडियो वारनि उस्ताद जलाल चैन खां हेॾा होॾा सवाल कया। उस्ताद जलाल चैन थियो त बाबा मां अॻु में मशहूरु होसि, जलाल चैन फिल्म ठाहिण खां अॻु बि माण्हू मूंखे ॿुधंदा हुआ, अॼु बि ॿुधनि था। फिल्म जे करे मशहूरु न थियो आहियां। दोस्तों ॾिसो केतिरा फ़नकार आया, केतिरा फ़नकार हलिया विया, रहियो कोन को बि हिते, पर उस्ताद जलाल चैन जो फ़न ॾिसो। उस्ताद जलाल चैन जो फ़न अॼु ताईं बि ज़िंदा आहे, ऐं माण्हू उस्ताद जलाल चैन सां ओतिरी मोहबत कनि पिया जेतिरी पहिरियां मोहबत कंदा। अॼु बि ओतिरी मोहबत कनि पिया, उस्ताद जलाल चैन जा कलाम ॿुधनि पिया, उस्ताद जलाल चैन जा ॾोहीड़ा ॿुधनि पिया, उस्ताद जलाल चैन खे पंहिंजी यादुनि में यादि कनि पिया, ऐं उस्ताद जलाल चैन जूं ॻाल्हियूं कनि पिया, ऐं असां बि ॻाल्हियूं पिया कयूं। दोस्तो इहा मोहबत जो इज़हार पिया कयूं। दोस्तो इहा उस्ताद जलाल चैन जी मोहबत आहे जेका असांखे छिके थी पंहिंजे तरफ़ चकमक वांगुरु। दोस्तो उस्ताद जलाल चैन पंहिंजे फ़न सां माना हिकिड़ो सैर तारी करे छॾियो। जीअं जादूगर जादू करे छॾंदो आहे न, त ईअं जादू करे छॾियो। त पोइ उस्ताद जलाल चैन जा परिस्तार मदा माना उस्ताद जलाल चैन खां सवाइ कंहिंखे ॿुधनि ई कोन पिया।
चवन पिया बस उस्ताद जला चाने के ॿुधंदासीं त उस्ताद जला चाने के ॿिए कंहिंखे न ॿुधंदासीं दोस्तो। अॼु ताईं ओड़ा परिस्तार अॼु ताईं ज़िंदा आहिनि दोस्तो। अॼु ताईं उस्ताद जला चाने सां ओड़ियूं मोहबतूं कनि पिया, पंहिंजा दिलि निछावर पिया कनि दोस्तो। ऐं उस्ताद जला चाने जी हर यादगारी जेका आहे यादगिरी उहा पाण वटि सांडे वेठा आहिनि। केस्टूं हुजनि, पोइ कहिड़ो बि मवादु हुजे, उस्ताद जला चाने जा फ़ोटू हुजनि, उस्ताद जला चाने जा कलाम हुजनि, उस्ताद जला चाने जा वीडियो हुजनि, माना सांडे वेठा आहिनि। त बाबा उस्ताद जला चाने जी यादगिरी आहिनि, इहे असां कोन हेॾे होॾे कंदासीं। टेप रिकॉर्डर आहे, टोपी आहे उस्ताद जला चाने जी, उस्ताद जला चाने जी अजरक आहे, ऐं हुनजो औलाद बि सांडियो वेठो आहे दोस्तो।